नाज़रीन, सिंध एक्सप्रेस न्यूज़ में खबर शामिल कंदासीं। सैयद अमीर हुसैन शाह जी गोश्तपुर लॻ मुबैना कर इल्ज़ाम हेठ जवाबदार भाइरनि सां गॾिजी पंहिंजी घरवारी खे क़त्ल करे छॾियो। जवाबदार फरार। लेडी डॉक्टराणी न हुजण करे लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल में पयल। वारसनि पारां औरत जो लाश खणी इंडस हाईवे बंदि करे धरणो हणी जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो। गोश्तपुर वेझो ॻोठ मार्क भयो में जवाबदार खादिम भयो पंहिंजे भाइरनि सां मिली पंहिंजी ज़ाल बदमाद शाहिदा भयो खे मुबैना कार्य इल्ज़ाम हेठ बंदूक जा फायर करे क़त्ल करे फरार थी वियो। मक़तूला औरत जे वारसनि जो मेन इंडस हाईवे ते लाश रखी धरणो हणी रोड ब्लॉक करे वेही रहिया। वारसनि जो चवणु हो त मक़तूला औरत ॻोरहारी हुई ऐं खेसि नाहक क़त्ल कयो वियो आहे। जॾहिं त लाश 5 कलाक अस्पताल पयल रहियो। हुन वधीक चयो त डॉक्टराणी जी न हुजण सबबि पोस्टमार्टम न थी सघियो।